तव्हां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार न्यूज़ ऐं आऊं जी होस्ट हिबा नवाब। हाणे ख़बर शामिल कंदासीं कंडियारो मां वकास चैनर्जी। हीअ रिपोर्ट। कंडियारो जो अवामी लीडर सैयद आबिद अली शाह कंडियारो में पियल बरसातुनि जे पाणी जी निकालीअ ऐं सफ़ाई लाइ कंडियारो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जिन में हिंदू मोहल्ला, चमन बाज़ार, सीतासर, ईदगाह रोड, प्रेस क्लब रोड ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो कयो। मुख़्तलिफ़ खूहनि जो बि दौरो कयो जिते सलीम अख्तर मेमूर शाहनवाज़ अली ॾेपर हसने नेमन जो कयो। साईं जन खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल पाणी कढाए रहिया आहियूं। बिजली न हुअण करे डीज़ल मशीन हलराए पाणी कढाए रहिया आहियूं। जंहिंखां बाद अब्दुल अज़ीज़ सैयद आबिद अली शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त टाउन इंतिज़ामिया ताउन करे रही आहे। सॼे शहर जो पाणी कढायो वेंदो। असांखे पंहिंजे शहर कंडियारो जी आवाम लाइ हर वक़्तु हाज़िर आहियूं। असांजी कोशिशि आहे त पंहिंजे शहर खे हर वक़्तु साफ़ सुथरो रखूं। बरसाति जो पाणी बि मुख़्तलिफ़ हंधनि तां कढायो आहे। बाक़ी जिते बि पाणी बीठल हूंदो या गंदगी हूंदी उते बि जल्द सफ़ाई कराई वेंदी। उन मौक़े ते सोशल वर्कर मोहम्मद सूमर मेतलो बि साईं जन सां गॾु हुयो। मां शहर जी विज़िट बि कई आहे ऐं काउंटरमेंट लीडर सभु दोस्त इकठे आहिनि। कल्ह फेसबुक ते हिकिड़ो भौचाल हुयो। उन्हनि सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त कमु थियण में थोरो टाइम ज़रूरु लॻंदो आहे। ही दोस्त असांजा ॿाहिरि आहिनि, पंहिंजा आहिनि। असां हिननि सां कोऑपरेट कंदासीं, ही असां सां कोऑपरेट कंदा त ई शहर जी भलाई थींदी। तो बजाए हिन जो फेसबुक ते वेही हिक ॿिए सां पिणिजे, हिक ॿिए खे ताना तुका ॾींदनि, इहो बहितर अमल न आहे। सभई दोस्तनि खे अपील आहे त तव्हां पंहिंजे शहर जी मालकी कयो। जिन एरियाज़ में हींअर बि तव्हां सम्झो था त पाणीअ जो मसइलो आहे, महिरबानी करे शाहनवाज़ साहब आहे, सलीम साहब आहे, हसनैन आहे, असांजो भाउ, इन्हनि दोस्तनि खे फ़ोन करे वठनि ऐं क़ुर्ब सां सभु कम सभु मसइला हल थी वेंदा। त दोस्तनि खे अपील आहे त अजाई ॻाल्हियुनि खां, फेसबुक जे कमेंट्स खां, इन्हनि खां थोरो पासो कयो त जीअं पंहिंजे शहर जी मालकी बि करे सघिजे, हिन खे साफ़ सुथिरो